अदाज जो मुंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे लालन शर ॻाल्हायां पियो। जेको हादसो थियो आहे पुलिस जो उहो मुंहिंजे घर में थियो आहे। न मां ॾोयारी न को धाड़ेल बया पिकट खां अधु किलोमीटर मां परे वेठो। 9 बजे पुलिस अची मां वटि वेही रही आहे। साहब सां मां DSP साहब सां ॻाल्हाईंदो रहियुमि त साईं मां वटि जो वेठो आहियां त कहिड़े असूल में वेठो आहियां, मां मिसकीन आहियां। मुंहिंजो चवण त असांखे हुकुम आहे, असां वेठा आहियूं। आख़िर 1 बजे हिननि जी गाॾी ते फायरिंग थी आहे। वरी साहब सां मां राब्तो कयो आहे, साईं ॿाहिरों शर लिकल थी, तुंहिंजी गाॾी ते फायरिंग थी आहे, ख़ुदा करण तूं मूंखां उथी वञ। तॾहिं बि साहब न उथियो। बार बार मां हिनखे चवंदो रहियुमि पर साहब कंहिं मौक़ुफ़ ते न आयो। असांखे हुकुम आहे, असां वेठा आहियूं। साईं जो धाड़ेलनि ॾे थिए त धाड़ेलनि वञ। IG साहब खे मुंहिंजी अपील आहे, सिंध IG खे, DIG खे, जेको DIG साहब चवे थो त धोखो थियो, SP साहब चवे थो ऑपरेशन थियो आहे। ऑपरेशन आहे त ऑपरेशन थिए आहे, मुंहिंजे घर में ऑपरेशन त कोन हो न। जेको DIG साहब चवे थो त धोखो थियो आहे, उहो धोखो ॿाहिरि कढनि। कांई धोखो करायो आहे, कीअं थियो आहे, उहो धोखे वारो माण्हू पुलिस ऑफिसर आहे या प्राइवेट माण्हू आहे, उहो ॿाहिरि कढनि, उहो FIR में नालो ॾियनि। 70 माण्हू ॿिए जो नालो FIR में आयो आहे। नाजाइज़ हिकिड़ा माण्हू सुबुह खाइनि था, शाम जो उहो खाइनि था, सुबुह जो कमाइनि था। न दादे न इस्तादे न वजह न वास्तो। असां ते बि भाइनि ते नाहक नाज़ुल केस थी वियो आहे। कोई धाड़ेलनि असांजो तालिक़ न आहे। भली भाउ हुजे त भाउ लोड़े, भाइटियो आहे त भाइटियो लोड़े, पुटु आहे त पुटु लोड़े, या हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे उहो लोड़े। उहो कहिड़ो इहा कोरट आहे त जेको ॿियो ग़रीब लोड़े। असांजो हे हादसो, हे ज़ुल्म तव्हां ॾिसो जेको हे थियल आहे हिते असांजो। बाक़ी असांजी अपील इहा आहे त जंहिं इहो करायो आहे उहो माण्हू ज़ाहिर कयो वञे। पुलिस ऑफिसर आहे बि ज़ाहिर थियो वञे, जो प्राइवेट आहे बि ज़ाहिर थियो वञे। 1 बजे जा ॿाहिरों अवामी माण्हू फिरियल आहिनि, पुलिस जे ॿाहिरों घेरो आहे, तॾहिं बि पुलिस वेठी आहे। बार बार चवंदी आहे हफ़्ते में आहे त SP छो न मोकिलियो, ॿियूं गाॾियूं मोकिले आहे, ॿी नफ़री मोकिले आहे। का शइ जा 5 माण्हू हिन कमरे में वारजी वेठा आहिनि। APC चाइन बि परे आहे। उहो कमिरो तव्हांखे मां ॾेखारियां। हे कमिरो आहे। हिन कमरे में सर 5 माण्हू वारजी वेठा आहिनि। इन 5 माण्हुनि जी 12 माण्हुनि धाड़ेलनि खे न का गोली लॻी आहे न